ख़िदमत में हिकिड़ी अहिड़ी गुलकारा खे पेश करियां थो जेका पिण सिंध जे उभरंदड़ आवाज़नि मंझि शुमार थिए थी, पर पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ सां हूअ तव्हां सभिनी जो दिलियूं आहिस्ते आहिस्ते खटे पई ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां सभई अॼु बि हुन जे परफॉर्मेंस मंझां महसूसु थींदव। पर जेकॾहिं तव्हां जागो था त मां चाहींदुमि त हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो। ऐं कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे, ऐं खारियूं खटियूं न खोलियो, ॿोलियूं मिठियूं के ॿोलियो, रसवल रखी चङी आहे, माखी चखी चङी आहे, ऐं मोहबत जे मामले में संगत जे सिलसिले में गणती कबी त नाहे पर जे कजे चङी आहे, ऐं पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा, उस्ताद दिल पकी कर जो दिल पकी चङी आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां इस्तक़बाल करियो नरोधा मालनी।
जी साईं Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.